जलाल महमूद शाह साहब, मलक चंगेज़ साहब, SVP जी मरकज़ी क़यादत ऐं ज़िले जामशोरे जे सियासी समाजी हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे भलीकार चवां थो। मुंहिंजे लाइ इलाही ॾुखियो आहे त शहीद बाबा ते ॻाल्हाए सघां ऐं मूंखे इहो महसूसु थी रहियो आहे त शहीद बाबा खे क़त्ल करण में उन्हनि क़ातिलनि जा हथ न लड़जा जेको कॾहिं बि कंहिं सां तेज़ कोन ॻाल्हाईंदो हो, जंहिं कॾहिं बि कंहिंजो बुरो न सोचियो। शहीद बाबा जेको चिनण न सिखियो, जेको कंहिंजो बुरो न सॼंदो, उन्हनि ख़सीस वॾेरनि शहीद बाबा खे अनान जे आधार ते क़त्ल कयो वियो। ऐं तव्हां सभिनी सियासी पार्टी वर्करनि शहीद बाबा जे दोस्तनि खे ॾिसंदो आहियां त काफ़ी हौसलो मिलंदो आहे ऐं उन एहसास कमतरी मां निकिरी ईंदो आहियां त मां यतीम न आहियां। मुंहिंजे लाइ बाबा अवां आॾो सवनि हज़ारनि जे तादाद में वारिस छॾे वियो आहे ऐं तव्हां जेके हर मोड़ ते, हर एहतजाज में, हर सॾ में, हर फोरम ते, चाहे वो कोर्ट हुजे, SP ऑफिस हुजे या कोटड़ी फाटक हुजे, उते गॾु वेंदा आहियो। अव्हांजो शुक्रगुज़ार आहियां ऐं गुज़ारिश कंदुसि त मूंखे हर फोरम ते गॾु बीठा हुजो ऐं शहीद बाबा जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ आवाज़ उथाईंदा रहो। वॾी महिरबानी।